Subscribe to my YouTube channel SHM Enterprise for more videos. Editor and cameraman Sajjad Hussain. कमदार वो कमदार केडावे बाबल साईं हुक्म कर अची हाज़ुर थी बाबल साईं। कमदार शहबाज खान फोन कई है अॼु अचे पियो। बाबल साईं तव्हांजो नंढो भाउ असांजो नंढो रईस अॼु अचे पियो काफ़ी ॾींहंनि खां पोइ। अॼु त दिलि में बहारी अची वई बाबल साईं। दोस्तनि सां गॾु अचे पियो ऐं हुनजा दोस्त अॻिते वेंदा। तूं मेन रोड ते गाॾी खणी वञ ऐं शहबाज खान खे वठी अची आ। बाबल साईं कहिड़े टाइम गाॾी खणी वञा नंढड़े भोतार खे खणण? कमदार सॼे लथे टाइम गाॾी खणी वञ। चलो सही आहे साईं उन टाइम ई वेंदुसि। सही जुमा सारंग अकेलो हो जा, शेर गॾु कोन हो। सारंग अकेलो शेर गॾु कोन हो। सारंग अकेलो ई हुननि ॿिन्हिनि खां ॾाढो आहे। इहे सारंग खे कीअं वठी विया? जुमा तूं वञ शेर खे वञी चओ त जल्दी अचो ताक ते रेस छॾे पियो। शाबाश कैरल शाबाश। हाणे ईंदो इन रईस दरिया खान सां साम्हूं थियण में मज़ो। रईस हैबत खान तुम्हें एतिरो दम ई न आहे जो तूं रईस दरिया खान जे साम्हूं बीह सघीं। पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे कैरल। हिन खे वठी वञो। हिन जो अहिड़ो हाल करियो जंहिंमें हिन जे बदन ते सॼी खली न छॾियो। बेस हिन जी मगी असीं पाणे था लायूं पर हाणे तव्हां वञी बेस दरिया खान सां मिली अचो। बेस तूं वञी दरिया खान खे चओ त सारंग असांजे कब्ज़े में आहे। अदा खे छॾींदा त सारंग खे छॾींदासीं न त सारंग जो लाश वथ कोन ईंदो। ठीकु आहे कैरल राति वञी रईस दरिया खान सां मिलां थो। ॾिसां त रईस दरिया खान केतिरे पाणी मंझाए। तेसीं बि हिन खे वठी वञो सुठे नमूने वञी हिन जी महिमानी करियो। बाबा साईं तव्हां हिननि जे चवण ते वञो पिया दुश्मन जे दर ते। इन ॻाल्हि जी मूंखे सम्झ ई कोन थी अचे। हे ॻाल्हियूं तुंहिंजी सम्झ खां मथे आहिनि। तूं तयारी कजी राति रईस दरिया खान जी ॻोठ तरफ़ हलंदासीं। अदा पीरल ॾे ख़बर रईस हैबत खान रईस दरिया खान जे ॻोठ वियो। हा दा रेस हैबत खान रेस दरिया खान ने रवानो थी वियो। अच पीरल इन सारंग जी ताली सार लऊं। सारंग तोखे हाणे ख़बर पई त मुड़ुस माण्हू केरु आहे? हैरल मुंहिंजा हथ ॿधी तूं पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू थो सॾाईं। मुंहिंजा हथ खोल त तोखे ॿुधायां त मुड़ुस माण्हू केरु आहे। सारंग तोसां असांजी का बि दुश्मनी कोन्हे। तूं सिर्फ़ु एतिरो ॿुधाए अदा मूसे खे रईस दरिया खान किथे क़ैद करे रखियो आहे? अदा मूसे खे आज़ाद कराए पोइ तो मां हथ कढंदासीं। आऊं अवां खां डिॼा कोन थो। भली मूंखे ॿधी वेठा हुजो
पर अवां जो भा शैतान किथे क़ैद है इहो कोन ॿुधाईंदोसांव। सारंग जिद छॾ, सुठो इन में अथई त ॿुधाए छॾ। पहिरीं इहो ॿुधायो त निसार किथे आहे? सारंग सच इहो अथई त असां निसार खे मारे बैराच में उछले छॾियो आहे। हाणे तोखे उनजो लाश बि हथ कोन ईंदई। त पोइ अवां खे बि मूसे जो लाश बि हथ कोन ईंदो। खामोश पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे। शेर बाबा परेशान न थी, सारंग खे छॾाए वठंदासीं। रेस बाबा इहो हैबत खान किथे मुंहिंजे भाउ खे माराए न छॾे। ये सिर्फ मूसे के छॾाइण सारंग खे खणी आन, बाक़ी सारंग खे को बि नुक़सान कोन ॾींदा। तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत कीअं? शहबाज खान आऊं बिल्कुलु तयार आहियां, तुंहिंजे साम्हूं आहियां। शेर तूं ॿुधाए तुंहिंजो वक़्तु कीअं पियो गुज़रे? नंढा रेस दुआऊं तव्हां जूं मिड़ी पिया वक़्तु गुज़ारियूं। अदा साईं हेॾा मसइला थिया आहिनि तव्हां मूंखे ॿुधायो ई कोन। ही सभु कुझु मूंखे कमदार ॿुधायो रस्ते में। हाँ शहबाज खान, ये नंढा वॾा मसइला हलनि पिया, पर हाणे तूं अची वियो ई गॾिजी हल करे वठंदासीं। ठीकु आहे अदा, आऊं अॼु थकिजी पियो आहियां, पाणी खाई आराम थो करियां, बाक़ी कचहरी सुबुह जो कंदासीं। ठीकु आहे शहबाज खान, पर कमदार किथे आहे? अदा साईं कमदार खे मूं चयो गाॾी मां सामान लाहे ऐं मुंहिंजे लाइ मानी तयारु कराए। ठीकु आहे शहबाज खान, तूं भले हल, कमदार जी फारिग थिए ती उताक ते मोकिलजी। वाह रईस दरिया खान वाह, हेॾो तुंहिंजो वॾो नालो ऐं तॾहिं हिते अचण वारनि जी इज़त बि नथो करे सघे। हैबत खान तॾहिं जी इज़त करियां पियो, न तुंहिंजो लाश मुंहिंजे कदमनि जे हेठां हुजे हा। रईस दरिया खान मां हिते अजायो पेश करण तोसां न आयो। ओए हैबत खान कम जी ॻाल्हि कर, तोखे केरु थो चवे तूं हिते बहस कर? दरिया खान मूसे खे आज़ाद करियो, ऐं उन जे लाइ आयो आहियां। मूसो ॼाणे असीं ॼाणूं, असीं पंहिंजा पाण में आहियूं। हैबत खान तुंहिंजी विच में अचण जी का बि ज़रूरत कोन्हे। दरिया खान मूंखे अचण जो हिते को बि शौक़ु न आहे, पर खैरली पीरल आया मुंहिंजे तॾे ते, उन जे करे मां तव्हां वटि हली आयुसि। हैबत खान तूं असांजो दुश्मन आहीं, पर असांजे तॾे ते हली आयो आहीं, इन लाइ तोखे इज़त ॾियूं था। सुभाणे न ॿिए ॾींहुं खैरल ऐं पीरल खे ऐं जेके ॿिया असांजा माण्हू कैद आहिनि उनखे बि वठी अचिजो। हितां मूसे खे वठी वञिजो, छो जो मूसो असांजे ॻोठ में रहण जे क़ाबिल न आहे। ठीकु आहे रईस दरिया खान, आऊं तव्हांजे तॾे ते हली आयो आहियां। मूंखे उमेद आहे तव्हां मूसे सां ज़रूरु मूंखे मिलण ॾींदो। ठीकु आहे हैबत खान, तव्हां मूसे सां मिली सघो था। जावेद मूसे सां वठी वञनि खे।
मूसा तुंहिंजे करे दुश्मन जे दर ते अचणो पइजी वियो। भाई सहबत खान ये थोड़ा तिया जरूर लाइबा। मूसा तूं घबराए न, तोखे आउं हितां जल्दी आज़ाद कराईंदसि। वैसे आजाद थियण खां पोइ रईस दरिया खान जो सिर आउं तोखे खणी ॾींदसि। जावेद मुड़ुस ठाव को तो ॾिसजी, मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे। ॿुधायो रे सहबत खान, तव्हांजो कहिड़ो कमु आहे? कमु ॿुधाइण खां पहिरीं तोखे आउं इहो ॿुधायां, जेकॾहिं तो मुंहिंजो कमु कयो त तोखे आउं 20 लख रुपया ॾींदसि। रेस अहिड़ो कहिड़ो कमु आहे जंहिंजे करे तव्हां मूंखे 20 लख रुपया था ॾियो? जावेद तोखे मूसे खे मारणो पवंदो। रे सहबत खान, तव्हां मूसे खे आज़ाद करण आया आहियो, वरी उन खे तव्हां मारायो था? जावेद तूं इन ॻाल्हि खे छॾ, तूं मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए तूं कमु कंदे या न? रेस आउं 20 लख जे ख़ातिर पंहिंजे भाउ खे बि मारायो सघां थो, पोइ इहो मूसो मथां लही आयो छा? बुतारा साईं, मुड़ुस समझदार है, समझी वियो आहे। रेस जेकॾहिं मूं मूसे खे मारियो त रेस दरिया खान मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। मूसे जे खून में तोखे कुझु बि कोन थींदो। तोखे छा करिणो पवंदो, थोरो ध्यान सां ॿुध। रेस ईअं सम्झो त इहो तव्हांजो कमु थी वियो, पर कमु थियण खां पोइ तव्हां पैसा न ॾिना त पोइ? जावेद तूं सुभाणे शाम जो शहर अचिजां, आउं कमदार खे मोकिलींदुसि, तव्हांखे बैंक मंझां 5 लख रुपया कढाए ॾींदो। बाक़ी पैसा तोखे कमु थियण खां पोइ मिली वेंदा। ठीकु आहे रेस, ऐं सुभाणे शाम जो शहर अची वेंदुसि। ठीकु आहे जावेद, पोइ असीं हलूं था। सिंधी ड्रामा सॉप सीरियल पंहिंजा दुश्मन जूं तमाम एपिसोड ॾिसण जे लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल SHM एंटरप्राइज़। सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे क्लिक कंदा।